अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिही व बारिक व सल्लम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। थोड़ो बस सीए के खत्म करे को जो ॻाल्हायो भी सही सब पाई चुप जो रोज़ो रखियो तो ॻाल्हाईंदो तो कम बोलंदो न। अल्लाह मिठा तुझे कुदरत जा अजब अजीब निजारा, अल्लाह मिठा तुझे कुदरत जा अजब अजीब निजारा। किथे वण वण कार जा किथे बर पट बर कख ॾिठा कारा, किथे नफरत जा नुक़सान ॾिठम की मोहब्बत जा मारा। रब मिड़नी के तुझा सहारा तू कादर कुल कायनात जो सिजो बिरी सुबह छो पखन खोल्या पर किन मेड़िया मोती माणिक अला किन मेड़िया कख तन के मिलिया लख जो आसरो अल्लाह में। सारी कायनात कजे कठे तब मुझो मुहम्मद मथे मथे। हिरस जी पवन हूरा छड़ो नीण खणी जो तके तब मुझो मुहम्मद मथे मथे। सारी दुनिया जे यूसुफ थी पवे तब मुझो मुहम्मद मथे मथे। मिस्कीन एवल भल बई जहान को खटे तब मुझो मुहम्मद मथे मथे। मुहम्मद जी गुलामी में उम्र गुजरे तबो छा घुरजे। भला पो भाग मां भाया पवे खीर में मिसरी तबो छा घुरजे। सिराज जे मुहम्मद जे मोहब्बत जो पवे सिज उभरी तबो छा घुरजे। मेरा सोहना नबी साना वाला की सोने दी मैं गल करा है उचिया माना वाला। ततड़े दी हुटुरे जे जानी बादल छांव करे देखन। जहड़े रस्ते गुजरे जानी वण भी सलामी दे देखन। चा सोहने दा में ना ठरा है उचिया माना वाला। साडी किस्मत लकी हो गई मक्की हो गई मदनी हो गई। सानू मिलिया हुसैन दा नाना साडी जन्नत पक्की हो गई। हिन भलारी जूई माव्या कई लाल दे न पोड़ पते न जवानियते न पोड़ पते न जवानियते न सदे न जडे। सिराज मौत पियो सदे आखिर राही राह जा। खीर खाल सुन मिले त खीर जो फायदो कहिड़ो। चंगो हुजे त चंगाई न करे इन मीर जो फायदो कहिड़ो। इल्म हुजे अमल न हुजे इन पीर जो फायदो कहिड़ो। मजाजी मोहब्बत में पाण चीर जे इन चीर जो फायदो कहिड़ो। बिगैर तकबीर जे सीरत जे इन सीर जो फायदो कहिड़ो। सिराज मुड़स हुजे त मथेर हुजे न त बेज़मीर जो फायदो कहिड़ो। काबिल एहतराम वाजिबुल एहतराम मुझा इंतहाई मोहतरम मुकर्रम मजीद दोस्तों भाइरों बुजुर्गों। अल्लाह तबारक व तआला जे कुरान अजीम जा 15 सिपारे जे मुंड वारी आयत सगूरी अवा दोस्तन जे खिदमत आलिया जे अंदर तिलावत कई आ। दुआए त अल्लाह तबारक व तआला बुधण बुधाइण समझण ए समझाइण का बाद रब साईं अवाई असां समूरन के कुरान अजीम जे दसल दग जे मथा
अल्लाह तबारक व ताला अमल जी तौफीक अता फरमाए। उलमा जी हाज़री अवां दोस्तन जी तशरीफ आवरी, दोस्तन जो जानी माली तावन अल्लाह साईं पांजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर ऐं मक़बूल फरमाए। पहिरियों मर्तबा यूसी बीड़ो खान चांडियो जे अंदर गोठ दौलत खान चांडियो में मुस्तहिद आलम दीन हजरत साईं अब्दुल माजिद साहब जे इसरार ऐं सिकबर सद ते खुसूसन अदा गदा हुसैन बाबू दिलदार साहब जे दावत ते पहिरियों मर्तबा हिनी गोड़ जे अंदर अल्लाह तबारक व ताला कुरान जे कचहरी में अचण जो मौक़ो ऐं शरफ नसीब फरमायो आहे। ता देर जेका घड़ी हिन कुरान वारी कचहरी कुरान वारी महफिल में वेहूं, मेन मकसद अदा अमल मुझी तबीयत आ, मुझी आदत आ, हिनी अंदाज में भी संगत के दावत दींदो आ। मां अवां जे गोठ में मेहमान आ, पर अफसोस सा चवणो पए थो जो कुरान जे जलसे में कुरान जे कचहरी में अवां घर हुजो, रब जो कुरान हले ऐं अवां न अचो। इन ॻाल्हि ते अफसोस ही करे सघिजे थो। जमात केड़ी भी हुजे पढ़जे त रब जो कुरान थो न। फैसलो तॾहिं कबो आ जॾहिं ॿिन्ही धुरियूं ॻाल्हियूं ॿुधबियूं आहिनि। अचो अल्लाह जो कुरान ॿुधो, रसूल जो शान ॿुधो ऐं हैदर करान जो शान ॿुधो। इहा तव्हांजी भुल आ त संगत चवंदी आ त वहा भी अली जो मकाम बयान न कंदा, सादो न थी जा। असांजे रग रग में इश्क अली आ। हैदरनि जो प्रोग्राम आ, इंशाअल्लाह घटि न थींदी। बुलंद आवाज़ सां ॾाढे ॾाढे तो सुभान अल्लाह। बगैर के ड्रेग है तमीज सही बुखारी जे अंदर रिवायत बीठी आ, सागी रिवायत सही मुस्लिम में भी आ। रावी सागो हजरत अबू हुरैरा। नबी पाक फरमायो फजल तो अलल अंबिया बिसित्तिन। अल्लाह तबारक व ताला मां मुहम्मद करीम के नबियन जे मता सहन इनामन जे करे फजीलत बख्शी आ। घणा इनाम बा, घणा शे। पहिरियों इनाम केड़ो? सिने फरमायो ऊती तु जवामिल कलिमा। पहिरियों इनाम इहो जो अल्लाह तबारक व ताला मां मुहम्मद के जामिउ कलमात अता फरमाया। जामिउ कलमात केड़ा न बा? वो अल्लाह जो कुरान, वो रब जो कुरान आ। तौरेत जो इल्म कुरान में आ, ज़बूर जो इल्म कुरान में आ, इंजील जो इल्म कुरान में आ, सहीफन जो इल्म कुरान में आ। समूरन किताब जो इल्म अल्लाह मेरे मुहम्मद जे कुरान में रखियो आ। समूरन नबियन जूं आदतूं खसलतूं जमालात कमालात अल्लाह तबारक व ताला अकेले इमामुल अंबिया मुझे हुजूर में सिंगारिया ऐं समाया। बुलंद आवाज़ सां पहिरियों इनाम वो ही कुरान। उमा ही जुमला भी अर्ज रखनो, इज्जत भी कुरान में आ, इज्जत भी कुरान में आ, इज्जत भी कुरान में आ, बरकत भी कुरान में आ, रहमत भी कुरान में आ, वहदत भी कुरान में आ, सदाकत कुरान में आ, अदालत कुरान में आ, सखावत कुरान में आ, शुजाअत कुरान में आ, त जन्नत भी कुरान में आ।
बुलंद आवाज़ सां बरकत भी कुरान में आ। अल्लाह अकबर कबीरा। असां भी झर झंग रब जो कुरान पिया ॿुधायो, हर जगह ते वींदा आहियो, दा इहा ईंदी पई आ से घर में बरकत न आहे, माल में बरकत न आहे, बीमारन अची वकोड़ियो आ, नंढो आ भी परेशान, वॾो आ भी परेशानी आ, औरत आ भी परेशान। आखिर वजह कहिड़ी आ अज़ीज़ो? वजह बि न आहे, वजह इहा असां दिलबर कुरान जी दामन छॾी आ। अल्लाह अकबर कबीरा। बरकत भी कुरान में आ। नबी पाक जो ज़मानो आ, हिकिड़ो नौजवान इमामुल अंबिया ॾे आयो, नज़रत कया, मां प्यार में चवंदो आ, मोहब्बत में चवंदो आ, अल्लाह तबारक व तआला वो दिलबर नबी अता फरमायो जेको इज्जत में आला, अज़मत में आला, सिफत में आला, इफ़त में आला, जलवत में आला, खलवत में आला, जलाल में आला, जमाल में आला, कमाल में आला, प्यार में आला, रिफ्तार में आला, अनवार में आला, किरदार में आला, प्यार में आला, शान में आला, मान में आला। असां जो मोहम्मद कुरान में भी जो आला ही आला। बुलंद आवाज़ सां इमामुल अंबिया ॾे आयो, आका मां अर्ज़ खणी आयो आ। नबी पाक फरमायो केड़ो अर्ज़ खणी आयो आ? से मुंहिंजो वॾो भाउ आ, ॾींहुं राति वेही करे तव्हां वटां रब जो कुरान सिखंदो आ। मां भाउ जो नौकर त न आहियां, तकलीफ़ करण वारो मां, कारोबार करण वारो मां, मुशक्क़त करण वारो मां। वो वेही करे सिर्फ़ खाईंदो पियो आ, कुरान जी तालीम वठंदो आ। नबी पाक फरमायो वाकई कारोबार तो तू कंदो आ, तकलीफ तू कंदो आ, मुशक्कत तू कंदो आ, पर अल्लाह तबारक व तआला तुझे रिज़्क में बरकत विझंदो आ इन कुरान वारे जे सदके। पतो पयो त बरकत भी आवा, बरकत भी कुरान में आ। सफा भी अल्लाह कुरान में रखी आ। अमीर उमर जो ज़मानो आ, गाल उमर जी आई, मां बाज़र में चवंदो आ असां अबू बकर के भी मञण वारा, उमर के भी मञण वारा, उस्मान के भी मञण वारा, अली त चओ अली आ, मता को अहिड़ो कहिड़ो नथू खैरो चवे ए उलमा जो बनवारा अली के न मञींदा आहिनि। मुंहिंजे हथ में रब जो कुरान आ। बुलंद आवाज़ सां चो अली अलिया, हक जो वलिया, शेरे जलिया, न कर नफ़रत हेॾे हलिया, जे तोॾे बि हैदर अली अलिया त हेॾे बि हैदर अली अलिया। अली हाजिया, अली कादिया, अली आलमा, अली आबेदा, अली जाहिदा, अली साबिरा, अली शाकिरा, अली मुहक्किका, अली मुदक्किका, अली गाजिया, अली कादिया, पक्को नमाजिया, अली केर शेरे बबर, अली केर, अली केर शेरे बबर, अली सफदर शेरे नडर, अली केर नबी जो बरादर, अली केर फातिमा जो शोर, अली केर हसनैन जो पिदर, जेको अली के न मने हिते भी दर पदर, उते भी दर पदर, जे जो अली सां प्यार बेड़ो ही पार। बुलंद आवाज़ चो अली अलिया, हक जो वलिया, नारा मारे अली दा, हुबदारे अली दा, नारा मारे अली दा, हुबदारे अली दा, तू कर नहीं सकता इनकार अली दा, नारा मारे। बुलंद आवाज़ असां अली जा भी नौकर हैं गुलाम। ए खैरपुर अज मुझो प्रोग्राम आहे सागे गोठ में, अगले मुहर्रम में मां वाइस कयो हिकिड़ो दोस्त हो जैसे संगत चवंदी आ त हे वाह भी अली जो शान बयान न कंदा आहिनि। साईं अवां अहिड़ो हैदर जो शान ॿुधायो आहे मां त ॿुधो ई न आहे, पर थोड़ो हुजाए तो जैसे आयो ठिकर पर तॾहिं बि न्याज़ कोन खाईंदा। असां न्याज़ जा इनकारी ॻाल्हायो बा, असां न्याज़ जा इनकारी न आहियूं, खैर जा इनकारी न आहियूं, सबील जा इनकारी न आहियूं, पर इहे जुमला ज़रूर चवंदा आहियूं। खैर कर त नालो कंहिंजो, नालो कंहिंजो, नमाज़ कंहिंजी इबादत आहे, रब जी इबादत आहे। नमाज़ पढ़ूं त कंहिंजे लाइ, अल्लाह जे लाइ, हज पढ़ूं त कंहिंजे लाइ, अल्लाह जे लाइ, ज़कात ॾियूं त कंहिंजे लाइ, अल्लाह जे लाइ, खैर ॾियूं त कंहिंजे लाइ, कंहिंजे लाइ मां नथो चवां। कुरान मां दलील खोल रब जो कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम।
वमा उहिल्ल बिही लिगैरिल्लाह। अल्लाह तो कुरान में फरमाए खैर कयो नालो खैर जो न हुजे, नालो हुजे तो कहीं जो, नालो हुजे त कह लो रब करीम लो। इहो अकीदो मुर्शिद अली जो भी आ। एकड़े खुतबा जो मां मुतालो कयो अजीब नुक्तो नजर आयो। अल्लाह अकबर कबीरा। एकड़ो पिनण वारो फकीर आ, रस्ते ता ईंदो पियो आ, काबतुल्लाह दी पुस्करदाई में नजर पइजी वई। एकड़ो शख्स वेठो आ, फकीर चोंदो पियो आ, मिस्कीन आ, गरीब आ, लाचार आ, रब जे नाले ते खैरात खपंदी आ। फकीर के पतो ना है, खबर ना है, यार ना है। मक्के जो जाबर ज़ालिम अबू जहल वेठो आ। अल्लाह अकबर कबीरा। अबू जहल चोंदो पियो आ, उज़्ज़ा जो नालो खण त ॼाए, हुबुल जो नालो खण त ॼाए, ला जो नालो खण त ॼाए। फकीर भी को तौहीद परस्त आ, चोंदो पियो आ खैर वठंदो मां पर नालो अल्लाह जो, नालो त अबू जहल पियो चवे जे जेकॾहिं तोखे रब जे नाले ते खैर खपंदो आ पोइ ॻोल्ह दरवाज़ो हैदर करार जो। चओ न सुभान अल्लाह। फकीर काॾे आयो, काॾे आयो? हैदर करार साईं ले। उते अबू बकर साईं भी वेठो आ, अमीर उमर वेठो आ, मीर उस्मान वेठो आ, मौला अली शेर खुदा रज़ी अल्लाह तआला नु भी वेठो आ। फकीर जो आयो चोंदो पियो आ ऐन अली, तमाम अली केड़ो आ? अली सुणो आ, अली डाहो आ, अली सियाणो आ, अली दिलबर आ, अली समझियो। अबू बकर वेठो आ, नालो न वरतो आ, उमर वेठो आ, नालो न वरतो आ, उस्मान वेठो आ, नालो न वरतो आ। इन मां अचण सां अली जी पुछा कई आ। हैदर समझियो त फकीर के दग सां बीठो आ। सजो मसलो पुछा गयो। फकीर जो सीमा कोन सुञाणा। अबू जहल मिलियो, अल्लाह जे नाले जो खैर घुरियो मांसे कोन ॾिनई। पोइ चई त असांजे इलाहनि जो, असांजे बुतनि जो नालो खण त ॼाए। मां भी चयो मांसे खैर वठंदो मां त नालो अल्लाह जो ॾस ॾिनो अथई तो अली जो गरीब आ, मदद कर। बुलंद आवाज़ हैदर करार शेर खुदा रज़ी अल्लाह तआला मुर्की करे फरमायो अबू जहल के पतो आ, उनके खबर आ अली मिस्कीन आ, अली मिस्कीन आ, मजदूरी करे बच्चन जो सफर गुजर कंदो आ, पेट पालींदो आ। हैदर करार फरमायो अबू जहल टोक कया, तंज कया, फकीर खाली मोटलो, खिलण जो मौको मिली वियो। पर मौला अली फरमायो फकीर घबराल, एतरो भी अली गरीब ना है, एतरो खैर दीदो मां ॿीहर पिनण जी ज़रूरत ई न पवंदई। छो त सैयद सखी थींदो आ, सैयद सखी थींदो आ, सैयद सोनो थींदो आ। अल्लाह अकबर कबीरा। हैदर करार शेर खुदा रज़ी अल्लाह तआला सदन पथरी जी मुठ भरे फकीर जे हथ में ॾिनी। फकीर पुछंदो पियो आ साईं अवां जे हथ में जेको आ, जेको मुझे मुट्ठी में रखंदा पिया आहे सा? मुर्शिद अली फरमायो पुछण जी ज़रूरत ना है, अली जो अल्लाह जाने, मां ट्रेख में कोन पियो आहियां। फकीर उन्हीं पेरन ते मोटी आयो। अबू जहल सागी जगह ते वेठो आ, खिली करे चोंदो पियो आ यार हाणे वे वरी जल्दी मोटी आए। फकीर हथ मथे करे चोंदो पियो आ यार मांखे पतो त ना है, खबर त ना है, ॼाण त ना है, मुझे मुठ में छा है। बाकी अली ये जुमला फरमाया हैदर करार मुठ जो खोले त सोन जा टुकड़ा। या मुर्शिद अली जी करामत आ। चओ न सुभान अल्लाह। बुलंद आवाज़ मौजू हलंदो पियो आ। अमीर उमर अल्लाह अकबर कबीरा। शिफा भी कुरान में आ। रूम जो बादशाह अमीर उमर ने आयो। उमर साल गुजरी चुकान, मथे में सूर आ, इलाज कराए थकजी पियो आ पर दर्द कोन दींदो पियो आ। कुरान मोको इलाज त ॿुधा। अमीर उमर फरमायो तू त नबी जे कलमे जो इनकारी आ, कुरान जो इनकारी आ, पो की आयो आ? सही वाकई मां नबी जे कलमे जो इनकारी आ, कुरान जो इनकारी आ, पर मोहम्मद जे कुरान जी तारीफ बुधी आ। जावा तारीफ बुधी आ। अमीर उमर साईं कागज जो टुकड़ो घुराए अल्लाह जे कुरान जा कुछ जुमला लिखया। बुलंद आवाज़ हजरत उमर फरमायो इन कागज जो टुकड़े के वेड़े करे कपड़े जी डबल टोपी बनाए पाण तुझो कमा। अल्लाह तबारक व तआला शिफा जो फैसलो फरमाईंदो। गाल अची वई टोपी जी पो मिसाल ॾींदो आ।
हाणे तो वरी टोपी वारो दीनदार दाढ़ी वारो कोन थो वणे पुराने दौर में वॾा वेठा आयो शहरा वाणा वस्तिया जेकर को मथे गाड़ो इंदो तो वॾा छा चवंदा छोरो भेण सां लोफर आहे के ना आहे पर हाणे जेकर को दीनदार आ बासरा माण्हू आ टोपी वारो पटके वारो पो चवंदा छोरो त पाड़े जो पर भेण सां मुलन जो रंग लगी वियो अथसि आहे के ना आहे हाणे तो वरी नओं भंडण निकतो आ असां भी कदे कदे सैलून ते वेंदा हूं दाढ़ी जो खतो वारन जो खतो मां पंहिंजे पन्नो वकील जी ॻाल्हि थो कयां दोस्त आ मुंहिंजो कोराई आ सैलून वारो पो असांजो वियूं त पी पुट गॾु वेठा हुजनि त पी पियो चए हज मगे चए मां वारे छोरे जी कटिंग हीअ रखजांइ हाणे हिकिड़ी नओं भंडण निकतो आ जीअं न रूसी ट्रैक्टर वाह जी अधु भर वॾी अधु मथो जे चवंदा हक़ त पोइ काथे काथे संगत कावड़ भी करे थी शला अल्लाह तबारक व तआला समझ नसीब फरमाए आमीन तो जो अरसो गुजरियो रूम जो बादशाह अमीर उमर दे मोती आयो उमर मां के पतो त ना है खबर त ना है जान त ना है सही जदे कामा यो कागज जो टुकड़ो वेड़े करे टोपी में विझी करे पातो आ से मथे जो सूर खत्म थियो आ अमीर उमर फरमायो मां त रब जो कुरान लिखयो आ खोल रब जो कुरान फरमावा नज़िलु मिनल कुरान मा हुआ शिफाउ व रहमतुल लिल मुमिनीन बुलंद आवाज़ा डाडिया तो सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा पतो पयो शिफा भी कुरान में आओ इज्जत भी कुरान में आओ नबी पाक फरमायो दिलबर नबी फरमायो सरवर नबी फरमायो अनवर नबी फरमायो अजमल नबी फरमायो अकमल नबी फरमायो तैयब नबी फरमायो ताहा नबी मिठड़ो मोहम्मद अरबी हुजूर फरमायो जन दुनिया जे अंदर पांजा बच्चा कुरान जा आलिम हाफिज बनाया अल्लाह अकबर कबीरा नबी पाक फरमायो क़यामत जे दिहाड़े अल्लाह तबारक व तआला आलिम हाफिज जे अब्बे अम्मा जे सोनो ताज पहराई लो हुजूर फरमायो माना अर्ज कंदा अल्लाह हे नबियन जो टोलो त ना आहे रसूलन जी जमात ना आहे हुजूर फरमायो अल्लाह पाक फरमाइंदो न हे नबियन जो टोलो ना आहे हे रसूलन जी जमात ना आहे मारा पकड़ी मजा उए बानन जिन दुनिया जे अंदर पांजा बच्चा कुरान जा आलिम हाफिज बनाया पतो पयो त इज्जत भी आवा कुरान में आ मां भी उनी कुरान मजा हमारे आडो तिलावत कया हे महीनो कहड़ो आवा रजबुल मुरज्जब जो आ इनी महीने जे अंदर इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा मेराज माणो नबी इमामुल अंबिया जो मेराज महीनो रजबुल मुरज्जब जो आ अमीर माविया जी वफात महीनो रजबुल मुरज्जब जो आ हैदर करार जी विलादत थी आ महीनो रजबुल मुरज्जब जो आ इमाम आदम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह दुनिया जे जहान में पुरको मटायो महीनो रजबुल मुरज्जब जो आ बोड़ दौलत खान चांडियो जे अंदर कुरान जो जलसो कुरान जो जलसो अदा कदा सेन साहब कुरान जी कचहरी सिंगारी महीनो रजबुल मुरज्जब जो महीनो महीनो रजबुल मुरज्जब जो अल्लाह अकबर कबीरा मेराज में हिकमत केड़ी आ शादे करे इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा मेराज माणो उलमा का वाक़यात बुधंदा अल्लाह अकबर कबीरा इनी साल जे अंदर नबी पाक के दुख पोदा वडियो तकलीफा पोजो हुजूर जो चाचो दुनिया दे जहान में बुरखो मचायो इनी साल जे अंदर नबी जी प्यारी घरवारी दुखन जी साथियाणी अम्मा खदीजा तय्यबा ताहिरा आलिमा आबिदा जाहिदा साफिरा शाकिरा हबीबा अम्मा खदीजा कुबरा दुनिया जे जहान में पुरखो मचायो इनी साल जे अंदर ताइफ वारो वाक़यो पेश आयो इनी साल जे अंदर अल्लाह अकबर कबीरा साईं के वडा दुख पोधा वडी तकलीफा पोजो इमामुल अंबिया ताइफ वारे वाक़े में फारिग थी करे जने अम्मा उम्मे हानी जे घर आया नबी पाक हथ गया अल्लाह मां मोहम्मद करीम जे मथा दुखन जे मथो दुख टुटी प्यार अल्लाह तू नाराज त न थियो अल्लाह फरमाए जिब्रील बुलंद आवाज़ बेन नबी जी नबूवत भी जमीन ते आ त मेराज भी असा जे नबी जी नबूवत भी मथे आ त मेराज भी
मेराज भी को हस्ती जो नबी आ, को वस्ती जो नबी आ, को इलाके जो नबी आ, को कौम जो नबी आ, को खत्ते जो नबी आ, को डिवीजन जो नबी आ, को इलाके जो नबी आ, को इहाते जो नबी आ, को जमाने जो नबी आ, पर मोहम्मद मुस्तफा वो नबी आ। शमाल जो नबी, जुनूब जो नबी, मशरिक जो नबी, मगरिब जो नबी, इमामन जो नबी, अदीलन जो नबी, शहीदन जो नबी, गाजिन जो नबी, अरबिन जो नबी, अजमिन जो नबी, नूरिन जो नबी, नारिन जो नबी, मुहक्किकन जो नबी, मुदक्किकन जो नबी, मुफस्सिरन जो नबी, आलमन जो नबी, तालबन जो नबी, साबरन जो नबी, सालिहन जो नबी, कुरान जो फैसलो आत मुस्तफा नबीयन जो नबिया। बुलंद आवाज़ सां गमगीन नथी जियणा हू यार जो वेठो आ, मिसकी नन्ही अबोझन जो महदार जो वेठो आ। तो सुभान अल्लाह। इन साल में साईं जे मथा दुख पोता नबी से मायूस अबा करे करे ओड़े पाड़े जो मिट्रा माइटा दोस्ता सजणा का तकलीफ पहुंची पवंदी आ। मायूसी जॾहिं थींदी आ त पंज दोस्त गॾिजी ईंदा आहिनि, अबा घरो न पियो निकिरे, यार सुकून नाहे, मज़ो नाहे, मायूसी जो आलम आ। चे हल भला के शहर जो चक्कर हणाए तुझे माहौल खे ठीक त कयां। अल्लाह फरमाए जिब्रील मुझे मोहम्मद जे मथा दुख ही दुखन मुझे हुजूर के वठी आ त हेड़ा मंजर दिखाए, जन्नत जो सैर कराए, पंजो दीदार कराए, मोहम्मद आ थकल आया। बुलंद आवाज़ा जनाब जिब्रील, अल्लाह फरमाए जिब्रील जी मुझे अल्लाह वन मुझे मोहम्मद के वठी आओ। अल्लाह मुझे आवाज में ताकत आओ, मुझे आवाज में पावर आओ, इन आवाज दे ताकत आओ। अल्लाह मरण जो गई मां कौम समूद जा तख्ता उबता करे छड़ा, ओ मुझे अल्लाह मुझे आवाज में पावर आओ, इन आवाज दे ताकत दे करे कौम आद के मां तबाह कयो। अल्लाह मां के एदी तू ताकत ता फरमाई आ। अल्लाह वजन जी केड़ी जरूरत आ, रब फरमायो वन मुझे नबी जी सलामी ने ता तो दुनिया के पत्तो पवे नूर नो करा, मोहम्मद नूरन जो भी सरदार। बुलंद आवाज़ डाडे डाडा जनाब जिब्रील आयो काले नबी पाक जे दरवाजे ते उलमा का बुधन आयो, छत के चीरे करे आयो। इते वडो नुक्तो आ, अल्लाह अकबर कबीरा, अल्लाह तुझे नबी रे की वना। रब पाक फरमायो सफर भी अनोखो आ त तरीको भी अनोखो अपनाए। छत के चीरे करे दिल बन नबी इमामुल अंबिया मुझे नबी पाक दे आयो। अल्लाह तू जो नबी तारामी आ केड़े तरीके सा उठाया। अल्लाह पाक फरमाए जिब्रील मता सुते के सदा करे बेअदबी थी पवई। अल्लाह तुझे नबी के किए जगाया। अब्बासी हिनी अंदाज में चोंदो आ। रब पाक फरमायो जिब्रील जी मुझे अल्लाह चप्पल ना थमाए नूर जा चुम कदम हुजूर जा। बुलंद आवाज़ चुम चुम के तलियां, चुम चुम के तलियां साइनू जगाया, चुम चुम के तलियां साइनू जगाया। जिब्रील रब दा पैगाम बुलाया, चुम चुम के तलियां। तो सुभान अल्लाह इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सुजा गुजा हुजूर फरमाया जिब्रील अनोखे अंदाज में आयो। ये केड़ी केड़ो टेम आ, केड़ी रात आ, आका वसूल विसाल जी रात आ, उरूज मेराज जी रात आ, तो मोहम्मद जी रब सा मिलन जी रात आ। नबी पाक फरमायो मां हुजूर जे सीने मुबारक के चा करे दिल के कढियो वियो। अबा जॾहिं अवां सां नमाज पढ़ण वेंदा आहियूं त पहिरां छा कंदा आहियूं? वुज़ू कुरान जी तिलावत कयूं पहिरां छा बा इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कल्बे अतर जो अल्लाह फिर वुज़ू जो हुक्म फरमायो। पाक नबी इमामुल अंबिया मुझे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ला सवारी इंतजार में आ। मां तफसील में को नवीन इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सफर शुरू थियो आ। सफर जो साथी केरा बा इन कुरान जे अंदर बिन सफरन जो जिक्र आ, इन कुरान जे अंदर बिन रातन जो जिक्र आ, इन कुरान जे अंदर बिन बातन जो जिक्र आ। ऐं हिजरत जो साथी केरा बा जनाबे सिद्दीक़ अकबर। मेराज जो साथी केरा जनाबे जिब्रील। नबी पाक मेराज क्यों आ टाइम
रात जो आ हुजूर हिजरत कई आ टाइम रात जो आ इमामुल अंबिया जे मथा कुरान नाज़िल जो आ टाइम इन्ना अनज़लनाहु फी लैलतुल क़द्र। थानवी रहमतुल्लाह अलैह तकरीर कई के उथी करे चयो साईं जेकरे साईं ॾींहं जो मेराज करे आ त दुनिया ईंदे वींदे ॾिसे आ न पो इन में हिकमत केड़ी आ। तानवी रहमतुल्लाह अलैह फरमायो जेकरे ॾींहं जो इमामुल अंबिया मेराज कराए करे हा त रब कराए सघे पियो अल्लाह कादिर आ। पर इमामुल अंबिया रात जो मेराज क्यों इन में हिकमत इहा आहे जेकरे इमामुल अंबिया ॾींहं जो मेराज कना इहा कीअं ख़बर पवे आ त ज़िंदगी केड़ो आ सिद्दीक़ केड़ो बुलंद आवाज़ दिल बन नबी इमामुल अंबिया मोहम्मद करीम जो सफर जारी आ। हलंदे हलंदे उन्हीं जगह ते आया केड़ी जगह मदीने जो पुराणो नालो तफसीर में नवीनो पुराणो नालो यसरबा। जिब्रील अर्ज़ कंदो पियो आका हिते भी बरकातो नमाज़ नफल पढ़ो। नबी पाक पढ़ी करे फरमायो जिब्रील ये केड़ी जगह आका ये वादी यसरबा थोड़े अरसे खां बाद हिते अमा के हिजरत करनी आ मां कीअं चवंदो आ नज़रत कजा यसरब मां मदीनो मुनव्वरा बणियो आ हुजूर जे निस्बत जे करे। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सफर कंदा सैर कंदा अक्सा जे अंदर आया जिते अल्लाह तबारक व तआला रसूलुल्लाह जे इस्तकबाल में जो समूरा पैगंबर भी आया। मुफ्ती तकी उस्मानी ऐं ॿियनि बुजुर्गनि भी लिखियो आहे किताबनि जे अंदर ऐं अक्सर खतीब हज़रात चवंदा आहिनि त बाबा इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जॾहिं अक्सा जे अंदर आया त हर हिकु नबी सोचे पियो इमामत हक़ मुंहिंजो आहे। आदम नबी सोचे पियो इमामत हक़ मुंहिंजो आहे। इब्राहिम नबी सोचे पियो इमामत हक़ मुंहिंजो आहे। पर बुज़ुर्ग वॾा चवनि था त कंहिं बि नबी इहा सोच न सोची ही छो त इमामत हक़ अज़ल खां मुहम्मद जे बुखे में रब लिखराए छॾी। ॾाढा तो सुभान अल्लाह इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबियन के इमामत कराई अते सफर हलियो वाक़या उलमा का ॿुधंदा हो तेरे आसमान ते आया आदम नबी सां मुलाकात हिकमत केड़ी आ। अल्लाह पाक फरमायो मुंहिंजा हबीबा जी मुंहिंजा अल्लाह ही आदम नबी आ समूरन इंसानन जो ॾाढो आ समूरन जो ॾाढो आ आयो त पहिरियां ओ मुंहिंजा हबीबा जी मुंहिंजा अल्लाह मां आदम नबी के पहिरें आसमान ते कुर्सी ते वेहायो आ तो मोहम्मद जी मंजिल अञा अॻिते आ। बे आसमान ते आया ईसा यहया नबी सां मुलाकात हाबा अल्लाह पाक फरमाए मुंहिंजा हबीब हे मुंहिंजो ईसा नबी आ हक़ जे करे तौहीद जे करे हक़ जे दावत जे करे हिन नबी जी मथा हमला थिया पर रब हिफ़ाज़त फरमाई मास मुंहिंजा नबी तुंहिंजो बि ज़ालिमनि सां मुहाॾो अटकंदो जबर तुंहिंजे मुक़ाबले में ईंदा हमला थींदा पर ॻणती न कजाए मां ख़ुदा तोसां गॾु टे आसमान ते आया यूसुफ नबी सां मुलाकात मुझो मोहम्मद तो फरमा यूसुफ भी चोटी जो सोहणो बुलंद आवाज़ अम्मा आसा दी फरमाए अम्मा आसा हुजूर करीम जी घरवारी अम्मा आयशा सिद्दीका तय्यबा तागरा अम्मा थी फरमाए यूसुफ नबी भी सुनो यूसुफ नबी जो सुन के ऋषि करे मां मिस्र जे और दिल पांजा हथ कपिया अम्मा थी फरमाए ये आयशा जे महबूब मोहम्मद करीम के ॾिठो अम्मा थी फरमाए ओडे औरतुन कुर्बानी ॾिनी पर आयशा जे मोहम्मद जे मथा अरब जा कूथर मर्द कुर्बान थिया। बुलंद आवाज़ असा जो साईं एडो तो सोनो आ नबी सिंह ने मक्को छडे मदीने पे वजन हुजूर जो सहाबी आ अहले किताब जो आलमा अब्दुल्लाह इब्न सलाम फरमाए तो मां के खबर पई साईं मक्को छडे मदीने चंदा सहाबी तो फरमाए मां भी गोले गोले दुखिया सवाल याद क्या अचण जो मोहम्मद के दीदार भी कयांस सवाल भी कयांस जे करे जवाब दइयो मुझे सवालन जा तो सच्चो नबी आ अब्दुल्लाह इब्न सलाम तो फरमाए मां भी मदीने पाक जे पहाड़ी जे दामन में बीठो आ छा निहारा त मुस्तफा भी अचे साहब तो फरमाए जिया जो मुजी नजर महबूब जे नेणन ते पई त सजा सवाल ही विसरी बुलंद आवाज़ फरमाए तो पांजो पान जुमला मुझे चप्पन ते आया ओ अब्दुल्लाह इब्न सलाम तकन न कजा ही मोहम्मद कूड़ो नथो थी सके चवनो सुभान अल्लाह टे आसमान ते यूसुफ नबी सां मुलाकात अल्लाह पाक फरमायो ओ मुझा यूसुफ सिद्दीकुल्लाह जी मुझा अल्लाह तू भी सोनो आ पर मुझे महबूब मोहम्मद ते दुनिया दुनिया ही हैरान
चौथे आसमान ते आया, इदरीस नबी सा मुलाकात, पंजे आसमान ते आया, हारून नबी सा मुलाकात, सही आसमान ते आया, मूसा कलीमुल्लाह सा मुलाकात। हिकड़ा चवंदा न बाबा मूसा कलीमुल्लाह जो मुहम्मद जे उम्मत जे मथा एहसान केड़ो जे बा पंजाब नमाज मिली जेकरे मूसा कलीमुल्लाह न मिले त पंजाब पढ़नी पवे ओ सादा तो के खबर ही ना है बहानो नमाज जो हो पर मूसा भी मुहम्मद जे चेहरे दीदार मा सुरूर पियो माने बुलंद आवाज़ अजो आज क्यों तो इंशाअल्लाह नमाज भी पढ़ंदासी अब नमाज को सवा कुरान को सवा चाड़ो चाड़ो सही बेर वारा रहमतुल्लाह अलैहि मिसाल दींदा अब जेजो खाए जे तंजो खाऊं केजो दा खाऊं केजो दा पर जे करे असा के सा थोरो कयो सजो दी खाए लगे असा वड पो छा चंदा बा तू तो को नमक हराम आ चंडा खाए मोट गाय बेंजो आए के ना बा थोड़ो थोड़ो मड़ई डोज भी जऊं आए के ना आ गई अजो आज क्यों तो इंशाअल्लाह नमाज जी पाबंदी करनासी अब आसमान घणा आइन सत अलमद में आयतूं घणियूं आहिनि सत जॾहिं निमाज़ी निमाज़ जी तिलावत कंदो आहे न इहो सत आसमान क्रॉस करे अल्लाह जे कुर्ब ऐं दीदार में वेंदो आहे पर जेकरे वॾेरो को भोतारो खानो नवाब ऐलान करे घर ते ऑर्डर फ्री आ मां त चवां त 15-15 20 ॾींहं में कराची धिका खाईंदासीं आए कि ना पर अल्लाह जे दरवाजे ते 5-10 मिनट कढी करे नमाज जे ला अचण जे ला तैयार न आहियूं कारोबार जे करे नमाज हली वई मोबाइल जे करे नमाज हली वई यारन जे कचहरी में नमाज हली वई पो मां हिकिड़ो मिसाल ॾींदो आहियां बिल फर्ज़ के दोस्त जी उम्र वठूं था 50 साल मां 25 साल रातिनि जा कटियूं बाक़ी घणा साल बचाओ 25 न भाई 25 मां बचपन जो ज़मानो कढूं बाक़ी घणा साल बचा अलो 10 कटियो से 15 साल पो 15 सालन में रब राज़ी न करे सकियो पो हैफ असा जे हाल दे न हां नहीं पो मां हिकिड़ो मिसाल ॾींदो आहियां जेकरे पाण पढ़ी न सकियाऊं नमाज जो तरीक़ो सिखी न सकियाऊं अची ॾाढी थी वई आहे पो कम से कम तबलीग में वञी नमाज जे इबादत जो तरीक़ो तो सिखाऊं न बा आए कि ना हाँ सही चंगा भला मानू अन्या मानू के नमाज कौन थी अजे एकड़ी जगह ते मां निकाह पढ़ायो रोड़ी में पो मां उनको पुछो अबा माई त वठे तो तड़की लाइबो आ मुझे दोस्त जो पुट जे सूर्य जी कन में चई आबाजी साहब बेइज्जती न कर यार वेठा ने मां जो हिन जो भी हाल पूरो आ असा त कम के हलायो से गाल समझदा ना मानसेरा जो पठान आलम अरबी जो उस्ताद मुल्ला सिफत साहब रहमतुल्लाह अलैह बिन जुल्दन में साईं जो मोड़ किताब पियो आ साईं जे मदरसे में आयो निकाह जे निकाह तो पढ़ाए तो नमाज पढ़ंदो आ जे नमाज त पढ़ा तू छा दींदे जे चंद्रा नमाज पढ़े तू दींदई अल्लाह जो मां छा दींदो हां बा ओ भी को सूफी साधो मौलवी साहब जो बा नमाज तू पढ़ इनाम में ढुकी मेहमा भी दींदो लाल जो जहान त आहे न बा घोट भी पठाणो त मौलवी भी पठाणो समझो ता कम काथे पहुतो हूंदो साईं फरमाइंदा अरसो गुजरियो गर्मी जी मौसम जे शबर ते वेठो हो जा सबक पे पढ़ाया अरबी जो आयो अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह अब वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह की आयो से मैं काथे आ जे चंद्रा मा वड वाड़ो आ छा या बधी वई सही तू तो चयो त नमाज जी पाबंदी कर इनाम में मेहदी दो सा जे चंद्रा मा चो मैं मन न मन नमाज जी आदत पहले मी हूं समा के दई वई हो भी को सादो कैसे पो तू जी भी त नियत ठीक को न हुई न आवा तुझी भी त नियत ठीक को नहीं जैसे तुझी भी नियत ठीक को नहीं मां भी हड़ई नमाजू बगैर वुजू जे पढ़ियो थमाए पुज भला अमल चोटी जो हो रजा रब जी न हुई तो फायदो फायदो अजो आज क्यों तो इंशाअल्लाह नमाज सारे संभारे पढ़ंदास अजीजो ये दुनिया जो जहान फानिया मुख्तसर जिंदगी आ मुख्तसर जिंदगी जेला हकीकी जिंदगी न वने हकीकी जिंदगी केड़ी आ हुआ जन्नत वारिया सत्य आसमान ते आया इब्राहिम नबी सा मुलाकात अल्लाह फरमा मुझा खलीलुल्लाह जी मुझा अल्लाह जेको मोहम्मद मुस्तफा दान में घुरी वरतो है इयो मोहम्मद उहो तू भी सत्य आसमान ते बैठो आ पर मुझे मोहम्मद करीम जी मंजिल जागते आ बुलंद आवाज़ सजन फरमाइंदा शेर सफर कंदा घुमंदा काथे आया से जन्नत में पहुंचा से नबी पाक फरमायो एकड़ा मानू मां मोहम्मद के एड़ा नजर आया पोख लुणी बसकन वरी पोते निहारन त सागो फसल तैयार जिब्रील एडी रब जी हिनन जे मथा मेहरबानी साईं ए अवा जे उम्मत जा उए मानून जेके दुनिया दे अंदर नेक अमल कंदा माना आबा जेको हित पोखी ने
वो लड़ंदे हैदर करार मुझे मुर्शिद अली जो फरमाइंदा जरूर ना है तो 1000 साल को जिंदगी जिए पर घड़ी एड़ी गुजार दो दुनिया सदन तो याद रखी। बुलंद आवाज पाक नबी इमामुल अंबिया मुझे मोहम्मद तो फरमाए जन्नत जे अंदर घुमण जो आवाज आयो जिब्रील हे केरा आका तो मुस्तफा जो गुलाम बिलाला घुमे तो मक्के जे धरती दे पे ऊपर आवाज जन्नत में आ चो चो सुभान अल्लाह ने हजरत बिलाल के मकाम तो मिले निस्बत मोहम्मद जी निस्बत पर अबा थोड़ी जेकर असां दीनदारी वारो तरीको अपनाईंदा से तकलीफ त ईंदी न आबा मानू ताना भी दींदा करे करे टोका कंदा असां ते भी कंदा आहिन आए कि न सही बेर वारा फरमाइंदा सिर्फ हिन दौर में दाढ़ी छडण सेलहन कंडन जे मथों घुमण जे बराबर ये केंजी सुन्नत आबा साईं जी सुन्नत आ नबी पाक फरमायो जे जे चेहरे ते मां रसूल जी सुन्नत हुंदी 500 साल जे दूरी ते मां महबूब मोहम्मद मुस्तफा जे नबूवत जी खुशबू से गंदो अज आज क्यों तो इंशाअल्लाह जो सुन्नत भी सिंगारींदा से सजाईंदा दीनदारी में थोड़ी तकलीफ बताई नहीं ना बा 17 सिपारा सूरह हज अल्लाह तो फरमाए व मिनन नास मन यअबुदुल्लाह अला हर्फ एकड़ा एड़ा मानू न जेके मां अल्लाह जी इबादत कंदा न पर अटकल सा अबा खुदा सा अटकल हलंदी हां नहीं वा अटकल केड़ी आ दीनदारी जे करे नमाज जे करे हज जे करे ज़कात जे करे कुरान जे तिलावत जे करे नजरत गजा माल में बरकत बच्चन में बरकत जवानी में बरकत तंदुरुस्ती में बरकत पहुंचो दीन में वडो मजो दीनदारी में करार नमाज जे करे हज जे करे कुरान जे तिलावत जे करे रब रंग लाए छड़ियो अल्लाह अकबर कबीरा रब तो फरमाए जने सनी सुकी तकलीफ ईंदी पहुंचंदो नमाज भी पढ़ंदो हज भी पढ़ियान ज़कात भी दींदो पर तने भी पूरी ना है या रब सा अटकल अके तो रब अल्लाह तो फरमाए खसरत दुनिया वल आखिरा इन मानू जी दुनिया भी तबाह ता आखिरत भी दुख अचे सुख अचे रब जे रज़ा दे बा चावा राजी रहणो हुजूर फरमायो इमामुल अंबिया मुझे मोहम्मद तो फरमाए तेरे जहन्नम जू भवाई तू जायो मां मोहम्मद के देखायो आयो हुजूर फरमायो एकड़ा मानो मां मोहम्मद के एड़ा नजर आया जहन्नम जा दारोगा घुट्टा दींदा प्यान नजर तक जा गिग वहंदी पया किन वहंदो पियो नक मा खून पियो कन मा खून पियो जिब्रील ए केड़े दो जा दोआरी आका ए अवा जे उम्मत जा उए मर्दन जेके दुनिया जे अंदर कुड़ियों गवाहियों दींदा हाने अबा है किंदा है बकरी दे कुरान सतरी दे कुरान ढोर दे कुरान बनी दे कुरान असां दे एड़ा मानू भी ॾिठान जेके कुरान खणी करे फिरिया बाद में चोरियूं फाटी पई आए किंदा जन नाक कुरान खया बा वो चीर जिया अल्लाह को लही लठ कोन हणदो आ खुदा ई ही खत्म कंदो चल अल्लाह तबारक व तआला अवा सके न खुद अमल को बचाए आमीन त जो हुजूर फरमायो अगते जो आया दे एकड़ा एड़ा मानू मां मोहम्मद के नजर आया एड़ा वडा चप्पा दुन्नते पयान हुजूर फरमायो जहन्नम जा दारोगा जहन्नम जे कंचन सा कटींदा प्यार जिब्रील ए केड़े दो जा दोआनी से आवाज उम्मत जा उए आलमान उए मौलवील जेके बन के बुधाईंदा हा पर पाण अमल न कंदा हक चोबो एकड़ा बुजुर्ग चवंदा ने बाबा मौली साहब गलती कई को मलाइको तो कोने हाँ एतरो चेबो इमाम आजम तो लिखे आम मानू गलती करे मौलवी गलती करे जमीन आसमान जो फर्क है इमाम आदम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह बहराड़ी में गुजरिया एटर पियो वहे एटर मा उन पानी मा एकड़ी औरत होजे नौजवान माई दुलो पानी जो भरे कपड़े जो सैनो ठाए मथे ते रखी माई दुलो खणी हली पई अड जो टपे पई थेड़ जो असियो त दिलो किरण वारो हो सजन पयो हक लगई ओ मुजी अम्मा ओ मुजी भेण ओ मुजी न्याणी दिलो संभार अम्मा किरी पियो त पानी जाया थी पोंदो दिलो टुटी पोंदो अञा दिलो जमीन ते किरियो नाए तो उन दिलो लाए माई उनके दिनो लम्हो चौंदी पया ओ इमाम अबू हनीफा तकड़ न कर मां जकरे तिरकी पौंदम त दिलो भजी पौंदो पानी भी मिली विंदो दिलो भी मिली विंदो तू उम्मत जो आलमा तू तिरकी पए त क़ौम तबाह थी आलम उन में फर्क आ
चल अल्लाह तबारक व तआला असा उलमा के भी इखलास नसीब फरमाए आमीन। तो जो पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए अते जो आया दे एकड़ा एड़ा मर्द ए मायू मां मोहम्मद के नजर आयो हुजूर फरमायो उनजा शर्म गावरो जी उघड़ पेशानी ते लगल किन्नु वहदो पियो पाक नबी फरमायो जिब्रील ए केड़े दो जा दोआरी से आवाज उम्मत जा उए मर्द उए मायो जेके पांजे मुर्सन के छड़े करे ए उए मर्द जेके पांजे घरवान के छड़े करे केर ओदर सा मुहकारो कंदा से अवासा में बीमारी आहे कि ना नौजवान तब को ॾिसो त अध रात ताईं नमाज में लॻो पियो आहे अध रात ताईं जेको आहे फेसबुक ऐं नेट ऐं मोबाइल में लॻो पियो आहे वॾी बदमाशी वॾी उरियानी छा अल्लाह तबारक व तआला अवां असां समूरन खे ज़िन्ना को भी महफूज़ फरमाए आमीन। त जो सैन फरमायो एकड़ा एड़ा मानू मां मोहम्मद के नजर आया हेठियों धड़ इंसान वारो पर मथियों धड़ सूअर वारो जिब्रील हे केड़े जे डोह जा डोहारी हे केड़े जुर्म में जो कद बंद थियल आका हे अवां जे उम्मत जा उए मानून जेके जेके कूड़ियूं गवाहियूं दींदा हा कूड़ियूं गवाहियूं समझो था ना बा कूड़ियूं गवाहियूं हाने डिठो असां गवाह भी पैसन जे जो पैसन ते विकरो पिया थियन गवाह अबा हेतरा पैसा दे हेतरा लख दे त मां कुरान खणी गाल कया यो कम ही ना है हिया चल अल्लाह तबारक व तआला अवां असां के न खन बचाए सने फरमायो अगते आजे एड़ा मानू मां मोहम्मद के नजर आया पहाड़ मथों पे रखजी वने वरी हेठ पिया बिट्टा थी वनन चीभाट जी वनन वरी पहाड़ हटी वने वरी कद बुलंद वरी पहाड़ मथो जिब्रील है केड़े डो जा डोवारी से उए मानून जेके दुनिया जे अंदर वडाई तकबर ए गुरूर कंदा अल्लाह तो फरमाए व इबादुर रहमान अल्लज़ीन यमशून अलल अर्द हौना व इदा खातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा। रब तो फरमाए या वली बाने जी निशानी आ त वो तकबर वडाई गुरूर आकड़े न कंदो ए इया भी वली बाने जी निशानी आ त कदे भी एड़ो सवाल न कंदो जेमे के कावड़ न लगे अल्लाह जो कुरान में हुकुम आ को जाहिल तमा से बस करे न कालू सलामा सलाम कयो निकता वनो शो तब इल्म वाला मानू बस कन बा से रहमता पर जेकरे आलिम मानू जाहिल सा बस करे या रहमत ना है जहमत पर अजु जेकरे को सवाल करे ना बा जवाब न देस न पो छा चवंदा जे मौलवी साहब को एड़ो सवाल क्यों मैं जो पगर कडी विदा माना दे भी वैलू न दे भी हालांकि रब पाक रोकींदो पियो आ त जाहिल सा बस न कयो अगर को बस करे त कालू सलामा सलाम कयो निकता वणो अज आज क्यों बराल त इंशाअल्लाह जो नमाज जी पाबंदी कंदा हैदरी हसनी हुसैनी हुआ जेवन नमाज जे वटे नमाज़ा जो तो इमाम हुसैन साईं करबला के मैदान में भी रब जी नमाज न छॾिया नमाज न छॾिया असां ऐदरे करार शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जा भी नौकर गुलाम अली जे बच्चन जा भी नौकर गुलाम नज़रत गजाओ अल्लाह अकबर कबीरा असां उलमा जो बनवारनी तेसी दई काई भी नमाज मुकम्मल न थींदी आ जेसी ने आले मोहम्मद जो जिक्र न होंदो आ असां जी ज़ोर नमाज जे अंदर असर नमाज जे अंदर असर नमाज जे अंदर मगरिब नमाज जे अंदर इशा नमाज जे अंदर फजर नमाज जे अंदर जिक्र मोहम्मद जिक्र आले मोहम्मद असा जो ईमान अकीदो आ त मोहम्मद जो घरानो ही चौपाक बुलंद आवाज़ हैदर दे लाल प्यारे साडी आंखां दे तारे हैदर दे लाल प्यारे साडी आंखां दे तारे जावा में वारे वारे अम्मा दी गोद विच पढ़िया कुरान जिन्ना अम्मा दी गोद विच पढ़िया कुरान जिन्ना मदनी करीम दी चूसी जबान जिन्ना कंधियां ते चढ़ के बांधे जुल्फानू फड़ के बांधे नाने दे राह लड़ांदे कमली वाला नाना करबल दी वादी अंदर सुनिया दा पीर वेखो बचड़े को हाके लेंदा नारे तकबीर वेखो अल्लाह नू राजी कीता सबरां दा जाम पीता शाह मैदान जीता
कमली वाला नाना। हसनी हुसैनी हैदरी सिद्दीकी फारूकी उस्मानी उहा जे वण कुरान आ जे वण नमाज आ छो त अहले बे जो सामानी मोहम्मद जो कुरान अजो आज क्यों तो इंशाअल्लाह पाण भी कुरान पढ़ंदासे पांजे बच्चन के भी कुरान पढ़ाईंदासे पाण में नमाज पढ़ंदासे जो इंशाअल्लाह घरन में भी नमाज पढ़ण जो हुक्म कंदासे। इन प्रोग्रामन जो भी मकसद इहो आ त मन न मन को दोस्त नमाजी बणजी पवे मन न मन को दोस्त हिदायत याफ्ता बणजी पवे मन न मन को दोस्त कुरान पाक जे तिलावत जो आदि बणजी पवे। मेन मकसद आहे तकरीर डिघी ॿुधऊं या नंढी ॿुधऊं मकसद अदा अमल मकसद छा आहे शाहे अमल्ला एका मोहब्बत रसूल ॿियो अक़ीदत रसूल टियों इताअत रसूल टियों बा इताअत रसूल। मां अवां खां पुछां थो पोइ जंहिंजे दिलि में रसूल जी मोहब्बत हूंदी जंहिंजे दिलि में अली से जी मोहब्बत हूंदी कुरान छॾींदो आहे बा नमाज छॾींदो हा साईं नमाज को सवा कुरान को सवा चाढ़ो ई कोन्हे। असां पोइ अजीब मिसाल ॾींदा आहियूं मौलाना अघई त पाओ न त मणनि खे मुट बाबा इनजी माना करने किंजा मण मता को पाओ मता को पाओ अगजी पे केतरा भी गुनाहगार हो बदकार हो अचो रब करीम जे दरवाजे दे अवा असांजे अचण में देर आ पर करीम रब जे परचण में देर नाए भरा जेके मां जुमला ॻाल्हाया अवां ॿुधा अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बारगाह इलाही जे अंदरि मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए छो त मूंखे बि ख़ैरपुर पहुचणो आहे प्रोग्राम आहे पोइ जेके मां जुमला ॻाल्हाया अवां ॿुधा रब साईं पंहिंजे बारगाह इलाही जे अंदरि मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए अदा गदा हुसैन साहब जे ख़ैर खे रब साईं पंहिंजे बारगाह इलाही जे अंदरि मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए अल्लाह तबारक व तआला जंहिंजे इसाले सवाब मरहूम पंहिंजे वालिद साहब जे लाइ रखियो आहे अल्लाह तबारक व तआला हिन क़ुरान अज़ीम जे पढ़ण जो इसाले सवाब अदर अज़ीम उन मरहूम के रब से अता फरमाए अल्लाह पाक उन दुनिया वारियों कमियों कोताहियों माफ़ फरमाए अल्लाह पाक जे दर्जात के बुलंद फरमाए अल्लाह ताला अवां जे गोठ के अवां जे कौम के ता क़यामत आबाद फरमाए पाण में एको बदी सुलह जी तौफीक नसीब फरमाए। इन भलारी जूह मां विया कई लाल लॾे न पोढ़ पते न जवानीअ ते न सजे न जॾे सिराज मौत पियो छॾे आख़िर राही राह जा छल करे कुर्ब करीम मिले कफन ज़री नाहे स पगंड जी खणे एडी तो तू भरी आई तोर तितर जिया सदाई सेरो वरी भुलियो वा भोतार वीदे भव में भुरी पेरिया ॾिस पाण पुनल वियो आ गुनाहन मंझ घिरी वञे न मुफ्त में मरी कढे तो ऐब अब्बासीअ जा मोरन जहिड़ा मोर वया मीर मरी मोरन जहिड़ा मोर वया मीर मरी मोरन जहिड़ा मोर वया मीर मरी जवाननि जे जाइ ते वेठा चिबड़ चढ़ी अनु ॾींदा हा उथंदे से सलाह विया त सड़ी हक़ नाहे हक़ीक़त में विया हाकिम बि त खरी सिराज उहे थींदा भरे जन सुजदा कया सुबहान जा काह मां कमद न थे तोड़े गुरीअ चाढ़े गर अक मां अंब न थे तोड़े फुटीअ झले फर पराओ पंहिंजो न थे तोड़े लुटे ॾेस घर पीर मां परवर न थे हुज केॾो बि ताक़तवर भिट जो घोट लतीफ़ चए तोड़े हलियो वञे सुर त बि साथ ॾिबो सच जो जिंदगी बाकी मुलाकात बाकी वमा अलैना इल्लल वली।